हिंगोठा में आबादकारनि पारां लगायल धरणे जी कवरेज करण सां सहाफ़ियुनि ते कूड़ो केस दाख़िल करण के ख़िलाफ़ सुबुदेरो तालके प्रेस क्लब ते कलमधड़नि जो एहतजाजी मुज़ाहिरो। हिंगोठा पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी, कारखानेदारनि पारां फुटियुनि जो सरकारी अघु न मिलण, कटौती करण ख़िलाफ़ आबादकारनि जी कवरेज करण ते पुलिस कारखानेदारनि खां गॾी रिश्वत वठी। धरती टीवी न्यूज़ के रिपोर्टरन शमसुद्दीन राजपर, महबूब अली सैतो, सहाफ़ी इतिहाद के सदर गुलाम हुसैन चांग, तालके प्रेस क्लब सुबुदेरो के सदर जमाल महमूद खोड़ो समेत मजमूई तौर 22 सहाफ़ियुनि, 2 जस्कम कारकुननि, 3 सोशल वर्कर, 1 चेयरमैन ऐं 1 ज़िले काउंसिल मेंबर समेत 100 माण्हुनि ते धरणे जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। सहाफ़ियुनि चेताव ॾिनो त पुलिस जे अहिड़े कुधे अमल खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। फौरी तौर ते केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एसएसपी खरपुर जी ऑफिस अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।